नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक़्तु असीं तव्हांखे कंदकोट खां ख़बर ॾींदा हलूं त कंदकोट में PTI पारां कश्मीरनि सां इज़हार यकजहती जे लाइ रैली कढी वई। रैली वज़ीर आज़म इमरान ख़ान, सिंध जे सदर हलीम आदिल शेख ऐं साबिक़ा सीनियर नायब सदर सिंध सरदार अली अकबर भंगवार जे हुकुम ते रैली कढी वई। ज़िले कश्मीर में कश्मीरी भाइरनि जे अवाम सां इज़हार यकजहती जे लाइ रैली कढी वई, जेको इंसाफ़ हाउस खां घंटाघर चौक ताईं रैली कढी वई। घंटाघर चौक ते 30 मिंट पुरअमन एहतजाज कयो वियो ऐं रोड ब्लॉक कयो वियो, जंहिंजी अॻुवाणी मुक़दम शहमूर भंगवार, महमूद मलिक ऐं ॿियनि जी अॻुवाणी में रैली पिणु कढी वई। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील लाइ विज़िट कयो अवामी न्यूज़ फेसबुक पेज, यूट्यूब पेज ऐं अवामी न्यूज़ वेबसाइट।